तमाम सिंध जे उस्ताद बिरादरी के तमाम मरकजी इलेक्शन में मरकजी सतह के वोटर साहबान जो तमाम इलेक्शन कमीशन पेटल ऑफ सिंध जो तमाम मुझा हरीफ मोहम्मद शरीफ तुने साहब जो मां इन इंतजाम जो निहायत शुक्रगुजार आया अल्लाह ताला का दुआ तो घुरा तो अल्लाह ताला असा सबिन के सब्र ए तहमुल जी तौफीक अता फरमाए इन स्टेज ता सिंध जे सभी उस्तादन के ओहदेदारन के पेटेल के घर के मुबारकबाद दिया तो वरी एक दफ़ो भी हर उस्तादन जी ताकत सा उस्तादन जे वोट जे ताकत सा एक दफ़ो वरी मुखे भी सिंध जो सदर सिंध जे उस्तादन के ही वाज़िह पैगाम है ही सिंध जे मुझे हरीफन के पैगाम है त सिंध जो उस्ताद अज भी गुलाम रसूल मारन वेठी अज भी उस्ताद सिंध जो गुलाम रसूल मारत एतमाद करे तो अज भी उस्ताद सिंध जो चाहे तो दसांजो जेकॾहिं मसलो हल करण वारो आहे त गुलाम रसूल मारत इंशाअल्लाह इजाज़ चांदियो आहे यूसुफ नलमती आहे जेके मुंहिंजा दोस्त आहिनि काइमदीन समय जो साहब है मुकम्मल जेके दोस्त जेका टीम है उन्हनि वटि हिकिड़ो प्रोग्राम है उस्तादन जे मसले जे हल जो जंहिं अंदाज़ सां अॼु पोलिंग थी आहे त उन हिसाब सां मुझे मुखालिफ़ दोस्तन के भी सलाम पेश कया तो जन सब्र तहमुल जो आईनी जमहूरी तरीके से एक इलेक्शन में प्रोसेस में हिस्सो वरतो पर मुझी गुजारिश है इन स्टेज ता मुझे भा मोहम्मद शरीफ तुने साहब के त ही उस्ताद जो वोट है ही उस्तादन जी अदालत है ही उस्ताद हक कंदा आहिनि ही उस्ताद पंहिंजो नुमाइंदो चूंडण ॼाणींदा आहिनि जेकॾहिं रब कंहिंखे इज़त ॾे उस्ताद कंहिंखे इज़त ॾे त हिन स्टेज ते मोहम्मद शरीफ तुने जे उस्तादनि सां मुखातिब थे सभिनि दोस्तनि खे मुखातिब थी करे मुबारकबाद पेश करे मां ही शइ चवंदुसि उन्हनि दोस्तनि खे उन्हनि सभिनि महिरबाननि खे मुंहिंजो भाउ आहे मुझो भाउ है मुझे साथ जो साथी रहियो आहे मुझे ग्रुप में रहियो आहे मुझे साथ में रहियो आहे मुसां हमदर्द रहियो आहे ही हुनजो जमहूरी हक हुयो ही इलेक्शन लड़ण हुनजो जमहूरी हक हुयो पूरी सिंध जे अंदर हर वोटरन वटि साईं भी पंहिंजो मौक़िफ़ रखियो आऊं भी पंहिंजो मौक़िफ़ रखियो पर ही उस्तादनि जो फैसलो आहे ही सभु कंहिंखे क़बूल करणु खपे आऊं सम्झां थो त जेके पेटियल तंज़ीम खे नुक़सान ॾेई रहिया हुआ जेके तंज़ीम खे टुकड़ा करण जी कोशिश करे रहिया उन्हनि जी ढाल बणजण में मोहम्मद शरीफ तुने पंहिंजो अहम किरदार ऐं मूंखे उम्मीद आहे त हमेशह जीअं पेटल तंज़ीम दुश्मन उस्ताद दुश्मन जी जेका भी नाकाम जेका साज़िश है उहो उनखे नाकाम करण में असांजो साथ ॾींदो ऐं दोस्तनि खे हिन स्टेज तां गुज़ारिश कयां थो त अॼु खां पोइ ही टीम जेके अवां सुभारो कयो आहे इहा इंशाअल्लाह हींअर पंहिंजे घर वेंदी पर उन खां पोइ उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर हमेशह तव्हांजे मसइलनि लाइ रोडनि ते हूंदी तव्हां असांजे अॻ में हूंदा ऐं हीअ जेको मुक़ाबिल तव्हांजे अॻ में हूंदी हिन स्टेज तां ऐं सिंध सरकार खे इहो ॿुधाइणु घुरां थो इन सिंध सरकार खे ॿुधाइणु घुरां थो वज़ीर तालीम खे ॿुधाइणु घुरां थो त तव्हांजा ये नापाक इरादा जेके आहिनि इहे मुलाज़िम दुश्मन जेके
पॉलिसियूं आहिनि इहे हरगिज़ तव्हांजूं क़बूल करण न ॾींदासीं। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। उन इलेक्शन कमीशन खे बि आउं जफ़्सो ॾियां, उनखे सलाम पेश कयां थो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कोर्टनि में मुख़्तलिफ़ इदारनि में हुननि जी रोकथाम कई वई, पर जज साहिब गाज़ी ख़ान जमाली ऐं संदसि टीम खे उस्तादनि जे मैंडेट जो दिफ़ा कयो आहे। अॼु उस्तादनि जे मैंडेट खे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾेई ऐं हक़ीक़ी जेको आहे मैंडेट आहे उनजो इस्तेमालु करे ऐं जिन खे मैंडेट मिलियो आहे ऐं इन्हनि दोस्तनि जो अॼु अनाउंस कयो आहे। मां सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजो भाउ मोहम्मद शरीफ़ चुनियो साहिबु ऐं संदसि हुनजी टीम ऐं असांजे साथ जो साबिक़ा साथी ऐं हींअर मुंहिंजे हरीफ़ जो साथी मोहतरम साईं शकूर अहमद फारक साहिब जो बि आउं शुक्रगुज़ार आहियां, जंहिं पंहिंजे वॾपण जो मुज़ाहिरो करे बहितरीन अंदाज़ में इलेक्शन प्रोसेस में पंहिंजो साथ ॾिनो। उन्हनि जे सभिनी टीम जो थोराइतो आहियां। सिंध जे तमामु उस्तादनि जो दोस्तनि जो सीनियरनि जो आउं थोराइतो आहियां। तव्हां सभिनी जे मुबारक हुजे। ही गुलाम रसूल मार न खटियो आहे, सिंध जे उस्ताद खटियो आहे, सिंध जे शऊर खटियो आहे, सिंध जे मैंडेट रखंदड़ उस्तादनि खटियो आहे। ही साईं शरीफ़ तुने खटियो आहे, ही मूं खटियो आहे, ही सॼी सिंध जे खटियो आहे। इंशाअल्लाह मूं में का बि अहिड़े क़िस्म जी अहिड़ी हिच न हूंदी ऐं सदाई पंहिंजे उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर हिन सॼी टीम खे साईं शरीफ़ दुनिया जे सॼी टीम खे दोस्तनि खे गॾु खणी हलंदुसि ऐं सलाह मशवरो करे उस्तादनि जे बहितर मुस्तक़बिल लाइ ऐं पंहिंजा फ़ैसिला कंदुसि। ऐं हिन स्टेज तां उन्हनि दोस्तनि खे बि ॿुधाइणु घुरां थो जेकी दोस्त हरू भरू जेको आहे पंहिंजे अना ख़ातिर पंहिंजे रूह खे हिकिड़ी कागज़ी तस्कीन ॾियण ख़ातिर ऐं हिकिड़े उहिदे जे लालच में अची करे पेटियल तंज़ीम खे पुठीअ में छुरे हणण ख़ातिर ऐं दोस्तनि खे चवां थो इन त हटी वञूं, पर मां पंहिंजे शरीफ़ दुनिया साहिबनि खे पंहिंजी सॼी टीम खे वठी ऐं उन्हनि जे दरवाज़े ते बि वेंदुसि, उन्हनि जो दरवाज़ो बि खटखटाईंदुसि। अचो उस्तादनि जी अदालत असांखे छूटियो आहे, उस्तादनि जे मसइलनि ख़ातिर उस्तादनि जे अहदियनि खे दूर करण ख़ातिर अचो असां रोडनि ते हलो त असीं उन्हनि जे दर्दनि जो दरमान पढ़ूं। महिरबानी तमामु जेके परे परे खां कई आया आहिनि दोस्त हुननि पंहिंजो मैंडेट इस्तेमालु कयो आहे ऐं उन्हनि खे सलाम पेश कयां थो। तमामु घणो तव्हांजो टाइम वठी आयो आहियां। मुंहिंजो नंढो भाउ प्यारो भाउ मोहम्मद शरीफ़ तुनियो साहिब बि आयो आहे, उहो बि तव्हां सां मुखातिब थींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उस्ताद इत्तेहाद ज़िंदाबाद, पेटियल जिंदाबाद, पेटियल इलेक्शन कमीशन जिंदाबाद।